नाज़िन ख़बरों में अवांखे अपडेट कंदा हलूं त बासर पारां पोरियत ते सख़्त तशद्दुद ऐं तज़लील जी वीडियो वायरल थी वई आहे। ॻोठ रतोकोट में मामूली ॻाल्हि तां पोरियत अली कुंबर खे सख़्त तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदा हलूं त पोरियत खे ज़ख़्मी हालत में बनी में फिटो कयो वियो, गणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया खिपरो मां। बासर पारां पोरियत ते सख़्त तशद्दुद ऐं तज़लील जी वीडियो वायरल थी वई आहे। ॻोठ रतोकोट में मामूली ॻाल्हि तां पोरियत अली कुंबर खे सख़्त तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। इन जा तफ़सील मालूम कंदासीं खिपरो मां असद शाह खां। असद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु बिशारत, खिपरो जो ॻोठ आहे रतोकोट, जिते बासर हिनोर जा बिरादरी पारां अली कुंबार ते वैशाणु तशद्दुद ऐं उनजी तज़लील कई वई आहे, जंहिंजी वीडियो जेका आहे उहा सोशल मीडिया ते पिणु वायरल थी आहे। पोरियत जेके आहिनि उन्हनि जे वारसनि सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त बासर जेके आहिनि उन्हनि असांजे ॻोठ खे जेको सो कड़ो चाढ़े छॾियो आहे ऐं असांजा रस्ता जेके आहिनि उहे बंदि करे छॾिया आहिनि। असांखे केॾां निकिरणु न पियो ॾिनो वञे। कॾहिं त हिननि खां इहो मालूम थियो आहे त हिननि जो महीनू अॻु को कंहिं मामूली ॻाल्हि तां तकरार हलंदड़ हो। उहो नौजवान जेको सो उमरकोट रहंदो हो, जॾहिं जॾहिं वापसी आयो त उनखे घरां जेको सो सॾु करे उनखे तशद्दुद ऐं तज़लील कई वई आहे। ॿिए पासे वाक़िए जो अञा ताईं केस दाख़िल न आहे थी सघियो। ज़ख़्मी खे जेको सो खिपरो जे तालका अस्पताल आंदो वियो, जितां तिबी इमदाद ॾेई खेसि गणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो आहे। जी महिरबानी अवांजी असद अपडेट करण लाइ।